टंडो गुलाम हैदर पुलिस की कार्रवाई। पैनल सूबाई ॾुआरी ग्रुप जा 2 जवाबदार गिरफ़्तार। टंडो गुलाम हैदर पुलिस एक वॾी कार्रवाई कंदे फुर थियल ट्रैक्टर ऐं सुजुकी पिकअप हथ करे वरिती, जॾहिं त बैनल सूबाई ॾुआरी ग्रुप सां तालुक़ रखंदड़ 2 अहम जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में हासुल मरी जेको खैसाना मोरी हैदराबाद सां तालुक़ रखे थो ऐं ज़फ़र अली रिंद जेको बदीन ज़िले सां वास्तो रखे थो शामिल आहिनि। इन्हनि जे कब्ज़े मां हथियार बि हथ कया विया आहिनि जेके ॾोहनि लाइ इस्तेमालु कया पिया विया। कार्रवाई दौरान DSP CIA टंडो मोहम्मद खान अब्दुल रऊफ़, DSP टंडो गुलाम हैदर मोहम्मद बख्श कासकेली, SHO टंडो गुलाम हैदर रहमतुल्लाह मेमण अहम किरदार अदा कयो। पुलिस ऑफिसरनि प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुरुनि गाॾियुनि जी चोरी ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त ग्रुप जा बाक़ी मेंबर बि जल्द ई कानून जी गिरफ़्त में आणण लाइ कार्रवायूं जारी आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध।